ज़िले बदीन में 12 अप्रैल ते बल्दियाती चूंडनि जे ॿिए मरहले में रहिजी वियल सीटुनि ते चूंड थी रही आहे। 6 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि, जॾहिं त बाक़ी सिर्फ़ 2 सीटुनि ते पोलिंग थींदी। वधीक तफ़सील ॾिसूं था बदीन मां SS न्यूज़ जे रिपोर्टर इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। 18 अप्रैल 2023 ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां गॾु बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे वार्डनि ते बल्दियाती चूंड जे ॿिए मरहले में रहिजी वियल सीटनि ते चूंड थी रही आहे। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर बदीन मोहम्मद हनीफ़ मुताबिक़ गुज़िरियल ॾींहुं नामज़दगी फार्म जमा कराइण जी आख़िरी तारीख़ हुई, जंहिंखां पोइ 8 सीटनि मां 6 सीटनि जा उम्मीदवार बिला मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि, जॾहिं त बाक़ी टाउन कमेटी टंडोबागो जे वार्ड नंबर 5 ऐं 7 ते चूंड थी रही आहे, जंहिंजे लाइ इलेक्शन कमीशन पारां सभु इंतज़ामात मुकमल कया विया आहिनि। असां वटि हिते डिस्ट्रिक्ट बदीन जे अंदरि टोटल 8 सीटनि ते इलेक्शन थियणी जी, जंहिंमें अलहमदिल्ला कल थी जीअं वित्ड्रा वाली डेट लास्ट डेट हुई उन ताईं जेके असांजा 6 सीटूं अनअपोज़ डिक्लेयर थी चुकियूं आहिनि अलहमदिल्ला, जेके आरोज़ डिक्लेयर करे छॾियूं आहिनि। हाणे हिन वक़्तु असां वटि जेके इलेक्शन आहे टोटल 2 सीटनि ते आहे, टंडे बागे जी वार्ड नंबर 5 ते ऐं वार्ड नंबर 7 ते। इंशाल्लाह इलेक्शन कमीशन जा पूरा इंतजाम आहिनि हिन इलेक्शन के फेयर फ्री कंडक्ट कराइण जे बारे में। टाउन कमेटी टंडोबागो जे 2 वार्डनि ते थींदड़ चूंड में 12 उम्मीदवार हिस्सो वठी रहिया आहिनि, जिन मां पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उन जे साम्हूं आज़ाद उम्मीदवारनि विच में मुक़ाबले जी तवक़ो करे सघिजे थी। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।